6 सितंबर योम दिफ़ा के दिहाड़े के मुनासिबत से अलहमद एलिमेंट्री पब्लिक स्कूल ठिकराठो में एक शानदार तकरीब कोठाई वई। तकरीब की शुरुआत कलाम इलाही से कई वई ऐं तकरीब की मेज़बानी जा फ़राइज़ उस्ताद निज़ामुद्दीन काज़ी ऐं उस्ताद अलाउद्दीन महतम जन सरअंजाम ॾिना। तकरीब में स्कूली ॿारनि में तकरीरी मुक़ाबला कराया विया ऐं तकरीरूं कंदे ॿारनि पाक फ़ौज ऐं उन जे शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो त पंहिंजे मुल्क जी दिफ़ा जी लाइ हिकिड़ी उत्साह ऐं इंस्पायरेशन जेको आहे हिकिड़ो जज़्बो जेको आहे ॾिनोसीं। असांजा जवान जेके मुल्क जी दिफ़ा जे लाइ जेको आहे ॾींहुं राति बॉर्डरनि ते जेको आहे बिना खाइण पीअण जे जेको आहे मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि। दिफ़ा जो प्रोग्राम मल्हायो आहे ऐं पाकिस्तान जी पाक आर्मी पाक फ़ौज जेके हिन वक़्तु असांजे भाइरनि भेनरनि ऐं असांजी हिफ़ाज़त करे असां पाकिस्तान पाक फ़ौज सां हमेशह गॾु आहियूं। पंहिंजी माल मिल्कियत दुनिया दौलत ऐं हर हिकु वालदीन हर हिकु भाउ भेनर जेको हिते तालीम हासिलु करे रहिया आहे तालीम इन जे करे हासिलु करे रहिया त असां पाकिस्तान जी जान मिल्कियत हर शइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। अॼु अलहमद मॉडल एलिमेंट्री स्कूल ठिकराठो में योम दिफ़ा असां मल्हाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह असां ॾिसूं था शहरनि में ऐं असांजे छा नालो अथसि ॿारनि में वॾो जोश जज़्बो आहे। हीअ असांखे तमामु सुठो लॻे पियो ऐं तमामु ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। 6 सितंबर जेको 1965 में हिंदुस्तान असांजे पाक फ़ौज ते हमिलो कराए कंहिं असांजा पाक फ़ौज जा जवान शहीद कराया उन ॾींहं खे असां डेटा सिपाहियुनि शहीदनि खे डेटा पेश पिया कयूं। योम दिफ़ा जो प्रोग्राम मल्हायो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां अलहमद में मल्हायो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अलहमद स्कूल में प्रोग्राम थियो आहे। शागिर्दनि खे ऐं उस्तादनि खे बि गुज़ारिश आहे। 6 सितंबर 1965 में जीअं असांजो ॾींहुं क़ौमी ॾींहुं असांजो मल्हाईंदा आहियूं। तकरीरी मुक़ाबलनि में पोज़ीशनूं हासिल कंदड़ शागिर्दनि ज़ोहेब अली हरजेश कुमार हुसैन बख्श मलक कीर्तन कुमार ऐं ॿियनि में इनाम पिणु विरहाया विया ऐं तकरीब खे 4 चंड तॾहिं लॻी आहे जॾहिं शागिर्दनि पारां मिली नग़मनि ते रक़्स कयो वियो। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़।